ही स्टार्स नवा लॻा आहिनि सॼा वाइट नज़र अचनि था हेॾां हिनखे को हरकत करे भञी वियो आहे। इहो को प्रॉब्लम कोन्हे को माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा बि। वेंडलिज़म त असांजे शहर में आहे न साईं। वेंडलिज़म असां चऊं न तहज़ीब सोज़ीअ खे। हीअ जेके वाइट आहिनि सॼो कमु थियल आहे ओॾा कलर बि थिए थो ऐं म्यूनिसिपल जेका पंहिंजी हिकिड़ी सपोर्ट आहे उहा असांखे ॾिए थी ऐं उनखां अलावा जेको चकियुनि जो चयो उहो बि कमु हले थो। चकियूं बि अची वियूं आहिनि। सो होपफुली कमु हले थो ऐं हलंदो बहितर तरीक़े सां हलंदो। ही वरी को भञी वियो आहे ठहियल हुयो। ही छपरो आहे न सर, इहो छपरो इन हवाले सां तव्हां ॻाल्हायो त म्यूनिसिपल तव्हांखे छा छा भला प्रोवाइड कयो या फैसिलिटेट कयो आहे? हसन साहब महिरबानी तव्हांजी। जीअं त म्यूनिसिपल वारनि जी इहा महिरबानी आहे त हीउ जेको छपरो हुयो इहो असांजी एंटिक्विटीज़ आहे। इहा हिननि संभाले रखी इलाही टाइम खां। शाबाश अली आहे ऐं शाबाश अली इहो ॾिनो अथऊं ऐं असां एज़ इट ईअं लॻारायो आहे। अॻिते बि इंशाल्लाह आहे त इन शयुनि खे ॾिसी करे गॾिजी करे ऐं हिन कम खे पाए तकमील ते पहुचाईंदासीं इंशाल्लाह। अच्छा, ही जेके आहिनि स्टार्स नवां लॻल आहिनि, हेठां बि लॻल हुया। हीअ असल में तक़रीबन असां टोटल मुकमल करे विया हुआसीं पर हीअ हिन जी जेका फाउंडेशन आहे हिन महिल इहा टोड़ी वई आहे। मुकमल कई मुकमल कुझु बि न रहियल हेठियों। ही मुकमल थियलो जेको कई भॻो आहे। हा भॻल त आहे बहरहाल भॻल खे हाणे तव्हां उहो त कोन हूंदो खड़को थियो हूंदो हिन टाट पंहिंजो जेको आहे त ईअं हल्को फुल्को थोरे ई भॼणो आहे। सही ॻाल्हि आहे। सनड़ी का काठी आहे या अक जी आहे या ईअं जंहिं बि कयो बहरहाल ग़लति